अल्लाह जी फरमाए के नबी जी ताबेदारी करना उन्हीं नबी जी जो जेको नबियन जो सरदार उन्हीं नबी जी जिनके खत्म नबूवत जो ताज पाराई मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातमन नबी। उन्हीं मोहम्मद मुस्तफा जी ताबेदारी जो रब हुक्म कयो जंहिंजो नालो मोहम्मद भी चौपान रखे। अमा आमना थी चे बच्चो पेट मुबारक में आ मक्के जे जबलन मां मक्के जे घिटन मां मक्के जे बागन मां गुजर पई क्या ये लफ्ज बुधन में पे आया बुशरा लगिया आमिना आमिना मुबारक हो जाई मुबारक जे को तुझो बच्चो तुझे पेट मुबारक में आ यो मामूली बच्चो लाए यो अग्या में पोयन जो सरदार थी यमी पवई इन जो नालो मोहम्मद रख जाने जो सुभान अल्लाह नबी साईं जा नूर शाह जे जलसे में अचण वारो जाती नाला बचस फरशत मोहम्मद अरशद अहमद मोहम्मद माना सारायल अहमद माना सारा कंदड़ नबी जी तारीफ करे कन खोले बुध तो अल्लाह करे अल्लाह जी तारीफ करे तो जो असा जो नबी करे दर दर ते कड़ा खड़काए तो ही तो बयान कई तो जो नबियन जे सरदार कई आदम को वठी ईसा नबी तई समूरन नबियन तो ही तो बयान कई पर असा जो नबी आयो सभिनी को बाद में इन तो ही दजे करे सभिनी को वधीक मोहम्मद मुस्तफा दुख दिखा तने भी दावत को दे पियो को न पियो दे कड़ा खड़काए कुरान पिया बुधाइन छा पिया चवन अल्लाह ताबुदू इल्लल्लाह न क्यों इबादत मगर सवाए अल्लाह जे आ मोहम्मद पंजी इबादत करायण आयो अल्लाह जे इबादत जो तवांगे तरीको दसण आयो आया एड़ो नबी दिलई जंहिंजो नालो फरशते मोहम्मद नूर शाह वारो जंहिंजे नाले वठण सां जपन खे चुमी थी अची वञे मोहम्मद सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरशते मोहम्मद अरशदे अहमद मोहम्मद माना सारायल कंजी सारा असा क्यों कंजी सारा मलाइकतन मोहम्मद मुस्तफा जी सारा रब पान पंजे कुरान में कई नबी साईं जी तारीफ तौरेत में नबी साईं जी तारीफ जो इंजील में फिर मारे कंदे नबी जी तारीफ सोने जे मां नाले तो कुर्बान वञा कुरान में कई अलम नशरा लक सदरक व वज़ना अनक विज़रक अल्लज़ी अनकज़ ज़हरक व रफ़अना लक ज़िक्रक। सुभान अल्लाह। मूसा जेड़े नबी दुआ घुरी वो सीनो खुलियो रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली वजअल ली वज़ीरम मिन अहली हारून अख़ी शुद्दुद बिही अज़री। पंज अर्ज़ कई कंदे पंज अर्ज़ कई एक सीनो खोल
त्यो ज़बान तो हबक परे कर, त्यो मामलो आसान कर। सब चो राजा सुभान अल्लाह। मूसा जेड़ो नबी के तू मुझे दुआ के कबूल कर, सीने के खोल ज़बान तो हबक परे कर, मामलो मुझे लाए आसान कर। रब फिरौन दे तो मोकले एड़ो मां के सोनू गालाण नसीब कर। ये मां गालाया कनु दई वेही वो ज़ालिम जो गालाण मुते रब तो सड़ाए पान के हलाए छातो समझे पियो। माट के अकेलो करे न मोकल, अदा हारून वजीर करे दे बजड़ा तपो भी जाऊं। हर सवारे चयो मूसा पंजई अर्ज़ कबूल कया माए। सुभान अल्लाह नथा चो चो रब सखिया ये न चई अधु तुझा अर्ज़ कबूल अधु ना ये पंजई कबूल क्या माए। दुआ घुरई वो सीनो खुलो पर मोहम्मद मुस्तफा के चई तवा के लाए असां बिना दुआ घुरण जे सीनो मुबारक खोलियो आ। जेको गौरो बार वो भी राथो से मुंजा पैगंबर करीम ऐ तवां जे ज़िक्र के भी असां बुलंद कयो। ये कलमे में अवल मुंजो नालो त बे नंबर में अवां जो नालो। ये तकबीर में अवल मुंजो नालो त बे नंबर में तवां जो नालो। ये अज़ान में अवल मुंजो नालो त बे नंबर में तो मोहम्मद मुस्तफा जो नालो। वरफ़अना लक ज़िक्रक तांजे ज़िक्र के मार पपन जे ज़िक्र सां गंढे छड़ियो आ। महबूब महबूब तू ॾाढो प्यारो आहे, हे जान तुझे ला जोड़ियो अथम। ओ मुंहिंजा सोना मुंहिंजा दिलबर नबी तोखे पैदा न कया जहान ही न बनाया। मुंहिंजा सोना आयो तू सभिनी खां बाद में आए, दर्जो तुझो माला सभिनी खां अव्वल में कयो आहे। इबादत भी असांजे नबीअ जी हेॾे कंदड़े सभिनी खां मथे चवे थो वाना अव्वलुल आबिदीन। अव्वल नंबर में चवे अल्लाह जी इबादत करण वारो मां मोहम्मद करीम आहियां। ॾाढा त चओ सुभान अल्लाह। अजो त क़ुरान ऐं नबीअ जो शान ॿुधायां त नेण ठरी पवनी। हुजूर जा नाला ज़ाती फरशद मोहम्मद अरशद अहमद। मोहम्मद माना सारायल, अहमद माना सारा कंदड़। नबीअ जी तारीफ़ करे त रब करे। आहा लक़ब ॾिनई असांजे पैगंबर जे बशीर जो लक़ब, बड़े कंडे नज़ीर जो लक़ब, सिराज मुनीर जो लक़ब दाई बनाए मोकिलई। अल्लज़ी अरसलहू बिल हक़्क़ि बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा। सब ॾाढा चओ सुभान अल्लाह। अॼु त महबूब जो शान ॿुधायां जंहिंखे दाई बनाए मोकिलियई। सोने के चई सॾे माण्हुनि खे मां अल्लाह जे तरफ़ चवे थो वमन आसन क़ौलन मिम्मन दआ इलल्लाह। के तो सोनो सा दुनिया जो आ जेको रब दे तो सदे। नबी सही कड़ा खड़काए मक्के में होका दई माण्हुनि खे रब दे सॼो, मदीने में होका दई रब दे सॼो, ताइफ में होका दई माण्हुनि खे रब दे सॼो आ। ओद में बदर में सदको अञा दिलबर नबीअ जे नाले तो नबी सही पंहिंजी
बेदारी नबी से मानन के चयो इबादत अल्लाह जी कयो सोच आ मोहम्मद पाण हिकड़े साईं जी इबादत कंदो आया वा अन अव्वलुल आबिदीन वरी तो चवे वा अन अव्वलुल मुस्लिमीन अव्वल नंबर में अल्लाह साईं जा अहकाम मनण वारो मां मोहम्मद करीम आया सब ॾाढनि चयो सुभान अल्लाह उन्हीं नबी जो जमन अल्लाह अमा आमना चयो आवाज पे ॿुधण में आया आमना बच्चो जमई नालो मोहम्मद रखजा सदको वञा मां नबी जे नाले तो असांजे नबी जा नाला ॿिया लक़ब ॾिनई मुज़म्मिल जो लक़ब मुदस्सिर जो लक़ब रहमतुल आलमीन जो लक़ब खातमुन नबीन जो लक़ब मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातमुन नबीय्यीन के तो मर्दन मोहम्मद के जो अबो नाए मोहम्मद अल्लाह जो रसूल ऐ जो खातमुन नबीना जेंगे खत्मे नबूवत जो ताज पराई जेंगे खत्मे नबूवत जो शाहिद समूरा जो है कुरान कयो हिन जी ज़ियारत ताकि तरीक़ो ॾाढा जो सुभान अल्लाह सदको वञा कुरान जे नाले तो नूर शाह जे जलसे में अचण वारो मोहम्मद मुस्तफा जा आशिक़ कुरान जा परवाना उन्हीं नबी जी गुलामी जो फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम अल्लाह ने फरमाया कि मुझे नबी जी ताबेदारी कंदा बैना बदीनो मान लफ्ज तबुद कुरान जा फरमाए कुतबिरो अल्लाह इनन के पंजो दोस्त बनाइंदो मान नबी जे ताबेदारी जे करे नूर शाह जे जलसे में अचण वारो हाफिज गुलाम मुस्तफा साहब दामद बरकातुन जे जलसे में अचण वारो मुस्तफा जे ताबेदारी जे करे अल्लाह जी दोस्ती नसीब कई जंहिंजो रब जो तंहिंजो सब मलहुल मौला फलहुल कुल जंहिंजो रब तंहिंजो सब पर कुरान भी चवे तो इन्नल लज़ीना क़ालू रब्बुना अल्लाह छो कुरान पढ़ा जीरन दे भी रहमत वसे मरी वलन दे भी रहमत वसे अज नूर शाह जे मुकाम ते मरी वलन जे कबर ते रहमत जो जो वडो बड़ो नींदो वसे सब ॾाढा जो सुभान अल्लाह रहमत जो मरकज रहमत जी खान रहमत जो दरिया समूरा जो कुरान ये वो कुरान जेंगे बाजारे बात गई पैदा गई इंसान उनके जो सेखारी कुरान अर्रहमान अल्लमल कुरान जो सुभान अल्लाह मूसा नबी के दौरे दुनिया मारे करने ईसा नबी के इंजील दिलाई दाऊद नबी के ज़बूर दिलाई अरबी मोहम्मद के जो कुरान दिलाई कुरान जा बनला थी जाती एक कुरान जो फुरकान नबी सैया भी जाती नाला फरशद मोहम्मद अरशद जो अहमद सुभान अल्लाह जो कुरान के नाले में हरफ चार नबी सैया नाले में हरफ चार
अल्लाह के नाले में हरफ 4, सिद्दीक के नाले में हरफ 4, शहीद के नाले में जो हरफ 4, मस्जिद के नाले में हरफ 4, वडा पैगंबर 4, वडा किताब 4, वडा मलाइक 4, क्यों मोहम्मद मुस्तफा जा प्यारा यार भी क्या वो नहीं जाए तो सुभान अल्लाह अल्लाह सदको ना कुरान के नाले उन्हीं नबी नाले में जो हरफ 4 सदको ना हुजूर जे जो नाले तो जे नाले वठण सां चपन के चुनी अची वञे हिन कुरान में चई वो कुरान नबी संगे माध्यम तौरेत जी तिलावत न कयनि, इंजील जी तिलावत न कयनि, ज़बूर जी तिलावत न कयनि। ॿुधो कलमे वारो जेको कुरान मोहम्मद करीम ते नाज़िल कयई पाण चयई तबारकल्लज़ी नज़्ज़ल फुरक़ान। कुरान में चई तो बरकत वारी ज़ात अल्लाह जी जे नाज़िल कयो आ फुरक़ान के चौ पंहिंजे बाने जे मथां नबी बाना दीना हेरे दकंदे तॾहिं त पैगंबर खे चवराई आना अव्वलुल आबिदीन अव्वल नंबर में अल्लाह जी इबादत करण वारो मां मोहम्मद करीम। नारे तकबीर, शान मोहम्मद मुस्तफा, शान कुरान, नारे तकबीर। कुरान जी पहिरियों तिलावत रब पाण कई, इहो कुरान नबी साईं ते नाज़िल कई। कंडे नारे हिरा जबल नूर ते वयो पहिरियों आयत जेका कुरान जी नाज़िल थी उहा तख़्तीअ ते लिखी पई आहे इक़रा बिस्मि रब्बिकल्लज़ी ख़लक़। पैगंबर उन्हीं जे नाले सां कुरान पढ़ो जे तोखे पैदा कयो। सदको वञा हुजूर जे नाले ते मुस्तफा ते कुरान नाज़िल थियो। पहिरियों आयत अम्मी खदीजा के फरमायो खदीजा मद वही नाज़िल थियो अल्लाह वही नाज़िल थियो हेतिरो संजन कबिन पिया। अम्मा खदीजा के फरमायो ज़म्मिलूनी मुझे मथां कंबल विझो जल्दी कर कंबल विझो। कुरान जो बारा मज़ाक नाहे। ॿुधो नूर शाह जे जलसे में अचण वारो हिन जो पार आसमान न खयो ज़मीन न खयो जबलन इनकार कयो। इन्ना अरज़नल अमानत अला समावात वल अर्ज़ वल जिबाल फअबैना यहमिलनहा व अशफक़न मिनहा वहमलहल इंसान। आसमान जमीन के चई कुरान समूरा जो अल्लाह जी अमानत बार खणो। जमीन इनकार कयो फअबई आसमान इनकार कयो। जबलन कयो असां पुरज़ा थी वेंदासीं कुरान जो बार न खणी सघंदासीं। पर कन जो नूर शाह जे जलसे में अचण वारो मौलाना साहब जे जलसे में अचण वारो गुलाम मुस्तफा साहब जे में इन कुरान जो बार बहादुरन जे सरदार जो मोहम्मद मुस्तफा कयो। नारे तकबीर, शान मुस्तफा, अजमत मुस्तफा, शान कुरान, नारे तकबीर। नारो ये धाणो जणु 15 ॾींहं जी बुक अथव। नारे तकबीर, शान मुस्तफा, शान कुरान, अजमत औलिया किराम, नारे तकबीर। अम्मा खदीजतुल कुबरा दी
रब तांगे छड़ियो आना अल्लाह तवांगे छड़ींदो एड़ियूं घरवारियूं हुजनि मोहम्मद मुस्तफा के जो तसली ॾिनई सदको अञा हुजूर जे नाले तो अजी जे कुरान पढ़ियो कुरान पढ़दा विया बख्त वारा जो कुरान ॿुधी कलमो पढ़ी मुसलमान बणदा विया बदबख्त जादूगर पिया चवनि कहिड़ो पिया चवनि अर्श वारे चयो पैगंबर जादू तो वटि काथे आ तोखे त मां कुरान ॾिनो अथमि इन हुआ इल्ला ज़िक्रुन व क़ुरआनुन मुबीन वो कुरान ॾिनो अथमि जेको खुलियल नसीहत बणजी आयो आहे सोना मां तोखे त कुरान ॾिनो अथमि यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिन मुबीन अर्श वारे चयो पैगंबर एड़ो कुरान ॾिनो अथमांइ हिन जी तिलावत करण तुंहिंजो कमु आहे माण्हुनि जा कटियल कल्ब रोशन करण मुंहिंजो कमु आहे कारियूं दिलियूं पाक करण मुंहिंजो कमु आहे कुरान पढ़ण तुंहिंजो कमु आहे दुश्मन तोखे दोस्त बणाए ॾियण मां अल्लाह जे ज़ात जो कमु नबी सही कुरान पढ़ो कनु ॾेई ॿुधो जेके लड़ा लड़ा पिया कनि हीअं जो कुरान कननि ते आवाज़ पियो कुरान जो हिक ॿिए खे पिया चवनि आहे को जेको अरबी मोहम्मद करीम ॾे वठी हले त कलमो पढ़ी सोने नबीअ जा ग़ुलाम बणिजी वञो जाते कुरान नबी सैन पढ़ो बख्त वारा जो कुरान मजीद ॿुधी उते जो ते कलमो पढ़ी ग़ुलाम बणिया बिलाल कुरान जो आवाज़ ॿुधो हेॾे दखनी जाए बिलाल खे रंग लॻी वियो बिलाल जो एॾो मान मथे थियो कुरान ॿुधण खां पोइ कलमे पढ़ण खां पोइ उहो बिलाल घुमे मक्के में पियो पर जुतीअ जो खड़काट अर्श ते पियो हले वाड़े वा बिलाल कमाए वई इन कलमे जे करे काफ़र गिचीअ में रसी विझी बिलाल के जेल में पिया तभी पियो चवे कुल हुवल्लाहु अहद 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 चवे पियो हिकु ॿियो आहे ई कोन मुंडी लाहे छॾींदो मां साजन को जुदा कंदो हिक सां ॿिए शरीक न कंदुसि के बिलाल एॾो मारियो त सही मारे मारे थकी पियाऊं झट त चुप कर यही चरिया त न आयो टके जो दिलो वरदा हो वजाए ॾिसंदा त कचो आहे कि न पको आहे मां बिलाल के रब आज़माए तो बिलाल कचो आहे कि न पको आहे जीअं मार था ॾियो हीअं मुंहिंजो ईमान वधंदो थो वञे जान ॾींदुमि पर रब जे ज़ात सां ॿिए खे शरीक न कंदुमि अल्लाहु अकेलो नारे तकबीर शान सहाबा शान अहल बैत नारे तकबीर सदको वञा हुजूर जे नाले ते चवे तो उन्हीअ जी ताबेदारी कयो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी अल्लाह से फरमायो पैगंबर तू नबूवत वारी ज़बान मुबारक सां ऐलान कर जेके मां दोस्ती रखण चाहिनि था उहे तुंहिंजी ताबेदारी कर हिकिड़े पासे ॾो पंहिंजो दोस्त बणाईंदो मान ॿिए पासे कमु गुनाह माफ़ कंदो फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम एड़े नबी जी ताबेदारी कीअं न कयूं
हेरे दखन दे हजरत सुलेमान के नबूवत भी नहीं, बादशाही भी नहीं, नबूवत भी नहीं, बादशाही भी। ये तख्त दे दे हवा के हुक्म करे मथे पई खड़े मथे हेरे दखन दे मारे मथे केडो भी मथे पियो वञे पर पेने आसमान खो हेठ, पेने आसमान खो हेठ मकान त असांजे नबीअ जो जो मेराज वारी रात हे क़ुरान अचन में आ सत आसमान अरबी मोहम्मद जो किरास तो कयूं वञे सत आसमान किरास करे रब जे ज़ात सां मिली तोहफे में नमाज वठी ये मोटी आयो जो बुजुआरो पानी भी हले पियो बिस्तरो भी गरम लगो पियो जो दर जो कड़ो भी लुॾे पियो। नारे तकबीर शान मुस्तफा नारे तकबीर। हजरत मूसा अलैहिस्सलाम ये दरिया में लथे हणे गंडे तो रोड पिया थी वञनि ऐं मोहम्मद मुस्तफा सदको जाजमा नाले ते यहूदन मीटिंग कई आलम गॾु कयूं चई हिन सां सुवाल था कयूं कहिड़ो चई चवेसि त जे सचो नबी आहे त चंड चीरे ॿ टुकर करे ॾेखार। हज़रत कलीम लथे हणे दरिया में रोड थी पवन अरबी मोहम्मद आमिर मुबारक जो इशारो करे जो चंड ॿ टुकड़ा थी पियो। इहो थी जो असांजो नबी खुदा करे अहिड़े नबीअ जो निंड में दीदार थी वञे, दीदार थी वञे। हे महीनो जेको अचण वारो आहे मोहम्मद मुस्तफा जे ॼमण जो महीनो आहे नबी साईं जी विलादत बि चौपा शहादत साईं जन जाया अमाम न चयो चई त वेठी मके में आहे शाम जो मारियूं अखियुनि सां पई ॾिसां ईअं लाइट ॿरी वई यतन गुज़री दाई सफिया चयो दरवाज़ो खुलियो आहे खड़कियो आहे दरवाज़े ते जो मां वञा अच्छी दाढ़ीअ वारा पोड़ा बीठा अच्छी दाढ़ीअ वारा पटका बधा पिया अथनि पुछो मां अवां कहिड़ो जंहिं सां तौरेत जा ॾिनऊं कीअं आया हो चयईं असांजे किताबनि में लिखियल हो फलानी तारीख़ ते अरबी मोहम्मद ॼमंदो उन्हनि जो दीदार बि करण आया हुज़ूर जे अम्मागे मुबारक भी ॾियण आया उहे ज़ियारत करे विया आसमान खां मलाइक लही आया ज़ियारत कयूं मुबारक भी ॾिनऊं ज़ियारत करे विया आख़िर में जिब्रील आयो अमामना के जिन बच्चों का गया सुतो पियो अच्छो कपड़ो मुंह मुबारक तो परे करे ज़ियारत जो कई छा पियो चई जिब्रील अरे मोहम्मद जी अम्मा आदम खां वठी ईसा नबी ताईं जेके नबी आया उहे भी मां ॾिठा पर मोहम्मद करीम जहिड़ो असीम मां जिब्रील जे अखे ॾिठो ई न आहे। तॾहिं त क़ुरान बि चए थो वज़्ज़ुहा वल्लैल इज़ा सजा वद्दअक रब्बुक वमा कला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा। हुजूर जे चेहरे जो बयान कुरान में जुल्फन जो बयान कुरान में असांजे नबी के चई सोना तव्हां जे लाइ दुनिया खां आखिरत भली आहे सदको वञा दिलबर नबी तो वरी चई सोना एतिरो मां था कंदो मां जो तूं राज़ी थी वेने राज़ी थी वेने हेरे कंदे सारो जहान तो चए अल्लाह राज़ी थे सखी सखावत था कन अल्लाह राज़ी थे आलम रात ॾींहं
पिया था कुरान पढ़न अल्लाह राजी थे कारी साहब अवां जे बचन के था पढ़ाइन अल्लाह राजी थे बूढ़ा था चवन रब राजी थे जवान चवन रब राजी थे अमीर चवन रब राजी थे गरीब चवन रब राजी थे मारे कंडे सारो जहान तो चए रब राजी थे सारा नबी चवन रब राजी थे साहबी था चवन रब राजी थे अल बैत था चवन रब राजी थे पर अल्लाह तो कुरान में चवे सोना नबी सब था चवन तो तू राजी थी पर मां अल्लाह कुरान में तो चवा मां अल्लाह तो खे राजी कर वलसौफ युतीक रब्बुक फतरदा अल्लाह करे एड़े नबी जो चो निंद्र में दीदार थी आमीन चौड़ा अल्लाह ताला हाफिज साहब के जलसे के कबूल फरमाए ये चिट्ठी आया दुआ देला दुआ घुरूं वडेरे बादशाह खान देला ता दुआ करो रहमतुल्लाह अलैहि देला तो उनके कब्र पे रहमत वसे सजे मुकाम मारन की था दुआ करो ऐ अल्लाह ये के मरी आया तुझा माना उन्हनि जो कब्रां बिस्त जा बाग कर अवल दुरूद पढ़ो तो दुआ कबूल थे अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद ऐ अल्लाह इन जलसे के कबूल फरमा ऐ अल्लाह जमात जो जन कबूल कर जमात जो खैर खैरात कबूल कर रब मुझा जेके इन मुकाम में मरी वेल प्यान या गोठन में जंजा मुकाम उते प्यान समूरन जो कब्रां बिस्त जा बाग बना बादशाह दिनो रहमतुल्लाह अलैहि उन जी भी कब्र रोशन कर जेके मुकाम में उन जो कब्रां भी रोशन कर सजे नबी जे उम्मत नो मचान जो कब्रां रोशन कर जन जलसे में तावन केवा हाफिज साहब सा इहो जाना जेको दर दर ते कड़ा खड़काए मानन के अल्लाह जो मिठो कुरान तो बुधराए मानू तोड़े ताना गाजर पर कलमे वारो मोमिन ताने दे नजर न कंदो आ हे रब जो फजला जो जन को दीन जो कम वठे अल्लाह जन जे चूंडी दुआ उनन को दीन जो कम वठनो आ या भी दुआ करो ये के बीमार अल्लाह उनके शफा दे नूर साथे जलसे जो बिच बिन मान में दो एक हाफिज गुलाम मुस्तफा साहब जो हाजी भाई साहब वो दुआ करो तो बीमार अल्लाह उनके शफा दे अल्लाह उनके शफा दे ये का तकलीफा हाजी भाई साहब जी अल्लाह इन कुरान दे करे तो तफे फरमाए ये के मरी वेलन उन जो कब्रां रब बिस्त जा बाग बनाए अल्लाह ताला मौलाना हाफिज गुलाम मुस्तफा साहब जी मेहनत के जमात जे खैर के कबूल फरमाए मौलाना के बच्चन के अल्लाह वधाए रिज़्क में बरकत करे समूरन जो झोलियों रहमत से रब माला माल करे ऐ अल्लाह समूरन की हाज़िरी कबूल कर रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरत हसनतन व क़िना अज़ाबन नार रब्बना ला तुज़िग़ क़ुलूबना बअद इज़ हदैतना व हब लना मिन लदुनका रहमा इन्नका अंतल वहाब या हय्यु या क़य्यूम बिरहमतिका अस्तगीथ ओ अल्लाह इन इस्म आज़म जे करे समूरन जो जाज़म वातू पूरी कर समूरन जा बच्चा सालिह कर मुझा अल्लाह समूरन जे घर में कुरान जो आवाज हो जे नमाज हो जे जेके आलम आया नात खान आया सबनी जो अचन कबूल फरमा समूरन ते राजी थी दुनिया मेरा है दीन तेरा इस्लाम तेरा मारे कलमे वालो मौत नसीब कर सल्लल्लाहु ताला अला खैर खल्की मोहम्मद व आली असहाबी अजमईन आमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।